पठाणी नूर विञाए हुन हणी जंग कढी तू चवे थी त मां फॾो तो कया फतू त फॾो न त चॾे जो चॾो। हा मां बयान जरूर ॾींदसि बाबा। तो इजाज़त ते कूड़ो केस कयो आहे। मूंखां कहाणी रुसी वई आहे। काॾे वई आहे? माइटनि ॾे। माइटनि ॾे? कहाणी जा बि माइट आहिनि छा? हा अथसि, उन्हनि त इस्पताल में पहुचायो आहे। अलाए छा थो चई प्यारा पा ॿोड़ी। हल त तोखे क्लिनिक ॾेखारियां, उते बि कचहरी कंदासीं। अॼु तुंहिंजे दिलि ते तुंहिंजी हाज़िरी जा इलाज मिंथूं ऐं पोती बि असर नथी करे। अॼु मुंहिंजी दिलि पत्थर जी थी वई आहे। मुंहिंजे अॾे मुंहिंजी पाजी अना नंग नामूस ऐं गैरत जी दीवार आहे। मूंखे अॼु कुझु न सम्झो थो अचे। जल्दी कर हाज़िरी। तूं चाहीं थी त मां तोखे गेले घणा वठी हलां? अदा अदा म्यार खुदा पाक जो वास्तो अथई। मुड़ी वञ अदा, हलियो वञे ता। हल न चपाट वठे गल इन ही गल ते काके सचल भी चपाट वहाए कढी। विसर नाहे हिन जंग में गोली भी न विसरी आ। विसरंदो कीअं? असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। ॾिस मीरा, माफ़ कर मूंखे। माई मासी नूरी वकील सां ॻाल्हायो आहे। नूरी काॾे वई? पंहिंजे घर। पोइ वकील छा चयो? आसरो ॾिनो अथसि। चए पियो त एफआईआर में दम न आहे, ज़मानत थी वेंदी। तूं ज़मानत जे लाइ कोशिश न कर। छो बाबा, ॿियो केरु कंदो? तूं केसीं ताईं रुलंदी आहे? जेसीं ताईं तुंहिंजी ज़मानत थिए। तूं न रुल। आख़िर छो? ज़मानत पाण ई थी वेंदी। पाणे थी वेंदी? अॼु ताईं कंहिंजी ज़मानत पाणे थी आहे? मूं चयो न, तूं न रुल, पाणे ज़मानत थी वेंदी। साहब कीअं थींदी बाबा, ॿुधाई छो नथो? रईस शहरियार खान आयो हो, ज़मानत जो ज़िम्मो खयो अथई। शहरियार? हा, ॾाढो नादिम हो ऐं माफ़ी बि वरिताई। बाबा, हाथी जा खाइण जा ॾंद हिकिड़ा त ॾेखारण जा ॿिया। एतिरी तादी खां पोइ बि खेसि सॼण थो सम्झी? ग़लती थी वेंदी आहे सोणी। ग़लती ऐं ॾोह में फ़र्क़ु आहे बाबा। सभु कुझु माफ़ थी सघे थो। मूं त खेसि तुंहिंजो रिश्तो बि ॾेई छॾियो आहे। छा? ही छा पियो चवीं? सच पियो चवां सोणी। ॿाहिरि अचां त सायो कयां। ॿाहिरि अचण खां अॻु हूंदसि ई कोन, जनाज़ो बि नसीब न थींदई। करींस पूरो न हूंदो न रुकावट बणबो। न अची आसन। छो तुम भी रोकें थी? रोकण जो सबब भी सुझे तो या न? चवंदी त तकरार आ? हाँ सन, सो भी खूनी तकरार आ। हे पोइ दिल के काॾे कयां? दिल के पल जी मुंह पले छड़िया। नथी पलजे तू डिॼे थी? हाँ, तुझी हयाती लाइ। या मूंखे विसारे छॾियो ई? मुंहिंजी न रही आहे शायद। तोखे त मां मौत खां पोइ थी विसारे छॾां। जीअर या मोए, मां तुझी आहियां ऐं तुझी रहंदसि। दिलदार जी त तोखे ख़बर आहे न? ख़बर अथमि। पोइ बि लापरवाह? हाजरा प्यार हूंदो ई बेपरवाह हुआ। वञ, बस देर न कर असन। वञे ता। जिंदा बची कीअं वेंदो? तूं शिकारनि जे घर पाण हली आई आहे। अरे तुंहिंजी त करे। अदा कुरान के मन ईअं न कर भा। खामोश चोरी तूं परे थी। परे थी। अदा अदा छाता कयो? छाता कयो? छॾ में ठारा मूंखे। हिन जी इहा हिम्मत। अरे तू ॾिसी जातो मौत भरे हली ता हल। अरे टर हितां ॾिसी जातो। अदा 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 माण्हू न खिलाए यार।
गिला थी पवंदी मन तोर छॾ जुमिरन यार कतरा कतरा करे छॾिया न यार ॾिस ईअं न कर तस भला त मां तुंहिंजी थो रत कंकायो अदा अदो थी यार दादा मां बेॾोही आहियां मुंहिंजो को कसूर न आहे भाउ न आहे तूं ईअं न मुड़ंदी चोरी तूं ईअं न मुड़ंदी दिलदार हिन मुंहिंजो नक कपे छॾियो आहे नक ते कार हिलाती आहे तूं कहिड़े क़िस्म जो भाउ आहीं बेरहम भुगदाम ऐं मासूम न्याणियुनि खे मारण जे लाइ तयारु थी वियो आहीं परे थी मंठार न थींदुसि परे ही घर में हुई हू बेवकूफ़ घर में घिरी आयो त ही छा करे ॿुधाए हिन जो ॾोह इहो आहे त ही छोकिरी आहे बेवस आहे मजबूर आहे लाचार आहे तॾहिं माण्हू छा चवंदा मां न हस न चा कतरा कतरा करे छॾींदुमि हाणे हाणे दिलदार दिलदार ॿार न थी यार मेहार मां तोड़े आई आहियां चओ सोणी केॾो न रुखो आई मां सभु भली ॻाल्हि ताड़े हिते पहुती आहियां ऐं तोखे कही कान पई मां सोचन में गुम आहियां सोणी कहिड़ियुनि सोचनि में आई भाउ हसन जी शादीअ जी सोचन में ऐं पंहिंजी न फिलहाल न छो हसन जी शादी खां पोइ भाउ मोहबत जो प्लान कंदुसि पोइ सोचींदुसि केॾो पको आई मेहार जीअं सम्झे सोणी तोड़े आई आहियां मूंखे खणी हल तोखे खणी हलां हाँ मेहार काॾे खणी हलाए जाॾे हली जिथे हली मां हलण लाइ तयारु आहियां मेहार पंहिंजे प्यार खे बदनाम करण मेहार जो वड़ न आहे सोणी न मेहार बस मूंखे वठी हल सोणी ओ मुंहिंजी सोणी जोश छॾ होशदार मां तोखां सवाइ ज़िंदा न रहंदसि मेहार मूंखे मौत क़बूल आहे कुछ वक्त सब्र न कंदी न मेहार सब्र ख़तरनाक आहे छो ख़तरनाक आहे बाबू मुंहिंजो रिश्तो शहरियार सां करण थो चाहे मेहार शहरियार सां हाँ मेहार मूंखे बचा इहो नामुमकिन आहे मुमकिन आहे थी वेंदो ईअं मेहार कोन थींदो इहे शहरियार में साई कोने जो मेहार जी मोहबत ते अख विझे जेकॾहिं अहिड़ी जुरत कई बि न जेकी जाटे जी महिमान बस मूंखे वठी हल न सोणी चयुम न त मेहार पंहिंजी मोहबत ते दाग न लाईंदो जेको बाॾो आयो न जेकी जाटे जी महिमान तूं हल हाणे घर हल त माने सां चङो गाजन पीर खंड्र खीर हाकम साईं तव्हां सॾु आयो फ़कीर कब्ज़ा ग्रुप में कॾहिं आयो आहे हाकम साईं फ़कीर कब्ज़ो खोड़ो लॻे थो फ़कीर सां फिटाइण पंहिंजो सुर विञाइण मूंखे तो धमकी ॾी न न बाबा साईं इहे ई चयुमि कंहिंजी क़बर ते कब्ज़ो कयो अथई हाकम साईं क़बरुनि ते कब्ज़ा कंदा से बि फ़कीर घर वारे ॻोठ जो मोहंदर नाले तो ते दाही आहे अलाए हाकम साईं जो जापो मिलियो हलियो आयो आहियां पोइ इहा कंहिंजी क़बर आहे हाकम साईं नूर शाह नर मुंहिंजे ख्वाब में आयो ऐं हुकुम कयईं त मुंहिंजी क़बर तयारु करे ऐं मुजावर थी नूर शाह नर जे हुकुम मुताबिक़ ठाही अथमि हू चवे थो त मुंहिंजे वॾेरे जी क़बर आहे उन वटि को सबूत को दस्तावेज़ क़बरुनि जा सबूत ऐं दस्तावेज़ थींदा आहिनि छा बेवकूफ़ हाकम साईं का त पंहिंजे वॾेरे जी साबिती ॾे न चङो अचे त पोइ तारीख़ ॿधी फ़ैसिलो कबो कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं कॾहिं फूल